baby, अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि छा कुझु थी रहियो आहे ज़िंदगी में भई कल्ह जेका केपी जी तरफ़ जेका बारिश थी आहे केपी जी तरफ़ जेका बर्फ़बारी नज़र अची रही आहे उन जा असरात असां ताईं त पहुची विया आहिनि पर मां सोचां पई त हिकदमि सां जिथे असांखे इहो लॻो पिए त भई सर्दी जेका आहे उहा बिल्कुलु ई हली वई उन्हनि एरियाज़ में अचानक सां वरी बर्फ़बारी जो हुजणु तेज़ बारिशुनि जो हुजणु मौसम जे थधे मौसम जो वापसि अचणु इहो कीअं हूंदो मां इहो सोचां पई। अच्छा इन सां गॾोगॾु जॾहिं तव्हां इन्हनि तरफ़ जा जेके शुमाली इलाइक़ा आहिनि उन्हनि तरफ़ जेके डिफरेंसिस अचनि था सीज़न जा उन जा असरात ऑब्वियसली सिंध जी तरफ़ बि अचनि था ऐं सिंध जी तरफ़ ईंदे ईंदे थोरा सा कराची में घटि पहुचनि था बट अदरवाइज़ ओवरऑल सिंध में हिन वक़्तु मौसम ॾाढो ख़ूबसूरत आहे ॾाढो प्यारो आहे। कराची जो वेदर बि हिन वक़्तु शदीद क़िस्म जो क्लाउडी वेदर थी रहियो आहे प्यारो प्यारो थधो थधो मौसम थी रहियो आहे। हाँ उन तरीक़े जी थधि न आहे जेका विंटर्स में हूंदी आहे बट एटलीस्ट ख़ुशगवार मौसम आहे जेको असांखे नज़र अची रहियो आहे ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में बि चवणु इहो आहे वेदर रिपोर्ट इहा आहे त बलोचिस्तान जी तरफ़ थी सघे थो त स्नोफॉल बि असांखे नज़र अचे थी सघे थो त असांखे मज़ीद बारिशूं नज़र अचनि ऐं उन जो असरु अगेन सिंध जे तमामु इलाइक़नि ते बि पवंदो। सिंध जी रिपोर्ट इहा आहे वेदर रिपोर्ट जी ॻाल्हि कई थी त सिंध जी रिपोर्ट इहा आहे त सिंध में ॿिनि ॾींहंनि ताईं मौसम ख़ुशगवार बि रहंदो ऐं उन सां गॾोगॾु कुझु शायदि बूंदाबांदी जो बि को सिलसिलो हुजे कराची खे ख़बर न आहे बट यस सिंध जे ॿियनि शहरनि में किथे न किथे ज़रूरु इहो सिलसिलो आई एम श्योर त स्टार्ट थी वियो हूंदो। गुज़िरियल ॾींहंनि कराची जे बि जेके ओपन एरियाज़ आहिनि उन्हनि में असां बूंदाबांदी जो सिलसिलो ॾिठो हो सो हींअर बि कुझु ॾींहं एटलीस्ट हीउ जेको मौसम आहे ईअं ई ख़ुशगवार रहण वारो आहे। इन सां गॾोगॾु कुझु ॿियूं शयूं आहिनि जेके अॼु मां प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी। असां हमेशह जंहिं तरीक़े जो ट्रेंड हली रहियो आहे जंहिं तरीक़े सां फास्ट ज़िंदगी हली रही आहे तव्हां हमेशह ॾिठो हूंदो त असां किथे न किथे पंहिंजी का न का शइ क़ुर्बान करे रहिया आहियूं किथे असां पंहिंजे डाइट जे चकर में क़ुर्बान करे रहिया आहियूं किथे असां पंहिंजे प्यारनि सां गॾु हुजणु क़ुर्बान करे रहिया आहियूं ऐं किथे असां पंहिंजूं निंडूं जेके आहिनि उहे क़ुर्बान करे रहिया आहियूं। हिकु हेल्दी हैबिट इनखे सम्झो वेंदो आहे जेकॾहिं तव्हां ॾींहं जो जेका तव्हां लंच कयो था पंहिंजे लंच टाइम खां पोइ कुझु 15 खां 20 मिंटनि जो या अधु कलाक जो हिकु नैप जो जेको कॉन्सेप्ट आहे असां वटि शायदि उन तरीक़े सां मौजूदु न आहे बट जेके सुधरियल मुआशिरा आहिनि उन्हनि में इहो कॉन्सेप्ट आहे ऐं उन कॉन्सेप्ट खे हेल्दी मेडिकली बि प्रूफ कयो वियो आहे ऐं उनजी जेका मौजूदगी आहे तव्हांजे सुठे लाइफस्टाइल जे तव्हांजे सुठे हेल्थ जे लाइ इलाही ज़रूरी आहे। हिकु जॻह ते हिकु एक्सपेरिमेंट तौर ते हिकु एक्सपेरिमेंट कयो वियो जंहिंमें जॾहिं तव्हां मॉल में वेंदा आहियो मॉल में केतिरी रश हूंदी आहे केतिरो शोर हूंदो आहे केतिरो कुझु हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे त हिकु जॻह ते हिकु जापान में हिकु एक्सपेरिमेंट कयो वियो हिकु मॉल जे अंदरि उहे माण्हुनि खे आई गेस कोई $1000 ॾेई रहिया आहिनि सिर्फ़ु इन जे लाइ त उहे माण्हू हिकु कॉम्पिटिशन थी रहियो आहे त कहिड़ो माण्हू जेको डीप स्लीप वञी सघे थो उन्हनि 20 मिंटनि में जेके उन्हनि खे ॾिना वञनि था ऐं केतिरो जल्दी उहो निंड में वञी सघे थो उन तमामु शोर जे माहौल में ऐं उन निंड में वञण खां पोइ 20 मिंटनि ताईं छा उनखे सुजागी थिए थी या नथी थिए उन ई तमामु शोर जे माहौल में। बेसिकली ही कॉन्सेप्ट ही जेका हिकु प्रैक्टिस आहे ही जेका हिकु एक्सपेरिमेंट आहे इन करे कयो वियो ताकी माण्हुनि खे इन ॻाल्हि जो अहसासु थिए ताकी तव्हां ऑफिस में आहियो तव्हां घरनि में आहियो तव्हां वटि उहो निंड जो माहौल आहे या न आहे। असां वटि जेके आई कवर्स आहिनि निंड जा उहे ॾाढा कॉमन आहिनि A+ असां वटि कॉमन आहिनि असां उहे बि यूज़ करे सघूं था। उन्हनि माहौलनि में जेको तव्हांखे लंच टाइम 1 कलाक लाइ ॾिनो वेंदो आहे आई एम श्योर त 1 कलाक लाइ केर बि डाइनिंग टेबल ते कोन वेंदो आहे उनखे सही नमूने यूटिलाइज़ सां करे सघूं था ऐं उहो नैप 20 मिंटनि जो असां वठी सघूं था जेको मेडिकली हेल्दी जेको आहे उहो प्रूफ कयो वियो आहे। इहे शयूं नंढियूं नंढियूं आहिनि जेके असांजे लाइफस्टाइल में अगरि चेंज थियनि त शायदि असांजी जेका हेल्थ आहे उहा मज़ीद बहितर बि थी सघे थी मज़ीद सुठी बि थी सघे थी। इन सां गॾोगॾु काफ़ी सारियूं अहिड़ियूं मुल्क में सूबे में काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जेके ॾाढियूं ख़ुशाइन बि हूंदियूं आहिनि जेके ॾाढियूं प्यारियूं बि हूंदियूं आहिनि। कराची जेको आहे उहो ज़ाहिर हब आहे ट्रेडिंग जो उते असां रहूं था हिकु सेक्टर कराची जो जेको ट्रेडिंग वारो आहे उहो हली रहियो आहे उन जे बारे में अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में काफ़ी सारियूं शयूं इंशाल्लाह शामिलु करण वारी आहियां। हिकु ॿियो जेको साइड आहे सूबाई लेवल ते काफ़ियुनि जॻहियुनि ते काफ़ी सारियूं शयूं कल्चर खे रिप्रेज़ेंट करण जे लाइ पंहिंजी सिंध खे अमन वारी सिंध जेका आहे उहा साबित करण जे लाइ काफ़ियुनि जॻहियुनि ते काफ़ी कुझु थी रहियो आहे। अॼु थोरो सो उन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं उहे इलाइक़ा जेके असां वॾनि जॻहियुनि ते
असां कराची में बि फेस्टिवल्स ॾिठा आहिनि, असां हैदराबाद में बि फेस्टिवल्स ॾिठा आहिनि, सखर लाड़काना ताईं दादू ताईं इहे शहर आहिनि सिंध जा, इन्हनि में त असां फेस्टिवल ॾिठा ई ॾिठा आहिनि। पर उहे शहर जेके नंढा नंढा शहर आहिनि, जेके उहे शहर जिन ते फेस्टिवल्स न थींदा आहिनि, हाणे ॿुधण में अचे पियो त उते बि कुझु थी रहियो आहे, थियो आहे, करायो केरु आहे? अॼु मां उन्हनि पर्सनैलिटी सां बि तव्हांजी इंशाल्लाह प्रोग्राम में मुलाक़ात कराईंदी हलंदमि। असां सां गॾु सभिनी खां पहिरीं प्रोग्राम में हाशिम भाई तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे हाशिम भाई? ज़बरदस्त फिट ज़िंदगी कीअं आहे, कीअं गुज़रे पई? बहितरीन। अॼु त मौसम काफ़ी सुठो लॻो मूंखे। बिल्कुलु। ऐं मूंखे लॻे थो त हीअ हिकु ॿ ॾींहं ईअं ई जेका रिपोर्ट आहे ईअं ई हलंदी, बट कराची में रहण वारो हमेशह हर शइ जे लाइ तयारु रहे। का ख़बर न आहे त का अनएक्सपेक्टेड बारिश शुरू थी वञे, का ख़बर न आहे त अनएक्सपेक्टेड सिज वापसि अची वञे। मुख़्तलिफ़ रंग न मुख़्तलिफ़। हा, अच्छा, हिकु शइ जेका मूंखे सिज खां यादि आई, असां हिकिड़ो जेको रेड मून आहे इहो सभिनी खे ख़बर आहे त ॾाढो रेयर नज़र ईंदो आहे, ऐं हींअर हिन दफ़े कुझु ईअं थियो आहे त 2 सालनि खां पोइ असांखे उहो रेड मून नज़र अचण वारो आहे। रमज़ान जे मिड ऑफ रमज़ान में आई गेस कोई 13, 14, 15 का डेट ॿुधाई थी वञे, त उन में असां नेकेड आई सां मतिलबु डायरेक्टली उन जेको चंड आहे, जेको पिंकिश ऐं रेडिश चंड आहे, उनखे असां ॾिसी सघंदासीं। सो इहो बि थियण वारो आहे रमज़ान में। रीसेंट हिकु रिपोर्ट आहे जेका असां वटि आई आहे। महिमान जी तरफ़ अचूं था। हिन तरह सां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमाए, पंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। रहनुमा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहिनि, फोकल पर्सन गवर्नमेंट सिंध आहिनि, गॾोगॾु पाण हिकु एनालिस्ट बि आहिनि, खोड़ सारियूं ॿियूं ख़ूबियूं आहिनि जेके पाण सां गॾु आहिनि। हिकु कंपनी आहे, हिकु ट्रेडिंग कंपनी आहे जंहिंखे पाण रन करे रहियूं आहिनि। उज़मा ट्रेड जे नाले सां गॾु तशरीफ़ रखनि थियूं सैयदा उज़मा कामरान साहिबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी कीअं है उज़मा साहिबा? अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी गुजर रही है। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, मुझे लगता है कि ये जो डिज़ाइनर वाली फील्ड है आपकी, आपने अप्लाई आप सारी अपने आप पे करते हैं, हमेशा इतनी अच्छी ड्रेसअप होके आती है, क्या राज है यार? ये एज अ फैशन डिज़ाइनर जाहिर सी बात है खुद से शुरू करती हूँ। अच्छा लगता है, कमेंट्स मिलते हैं तो फिर मैं उससे मार्केट में लेके आती हूँ। हाँ, अच्छा, इसके साथ साथ मुझे लगता है जिस तरह आप सॉलिड वेयर करती हैं ना, ये एक स्टेटमेंट है। मैंने बहुत लोगों को देखा है कि वो एक अपनी स्टेटमेंट बनाते हैं। मुझे लगता है ये आपकी स्टेटमेंट बन गई है कि आप उज़मा कामरान साहिबा को देखा जाएगा तो वो सॉलिड कलर्स में देखा जाएगा, सटल कलर्स में देखा जाएगा और बड़ा खूबसूरत लगता है। हिन तरफ़ अगर हिकु ॿी पर्सनैलिटी आहे, ऐं जंहिंजे बारे में प्रोग्राम जी शुरूआत में बि असां ॻाल्हाए रहियासीं त काफ़ी जॻहियुनि ते काफ़ी फेस्टिवल थींदा न आहिनि, माण्हुनि जे लाइ उते अहिड़ियूं फैसिलिटीज़ ॾिनियूं न वेंदियूं आहिनि। पर जनाब हिकु तारीख़ क़ाइमु कई आहे, कच्छो में हिकु ॾाढो ज़बरदस्त फेस्टिवल आहे जेको थियो आहे, ऐं इंशाल्लाह उन जी रवानगी छो त फर्स्ट स्टेप थी वियो आहे त इंशाल्लाह उनजी रवानगी अॻियां बि थींदी, उनजे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। पाण हिकु जर्नलिस्ट बि आहिनि, गॾोगॾु ब्यूरो चीफ धरती टीवी आहिनि। इन सां गॾोगॾु पंहिंजो जेको आवाज़ु आहे उहो बि पाण ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक, ॾाढा ज़बरदस्त सिंगर बि आहिनि। असां गॾु शबीर लाशारी साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ज़िंदगी कीअं आहे शबीर साहिब? अल्लाह जा एहसान, ॾाढी सुठी गुज़रे पई, ज़बरदस्त गुज़रे पई। माशाल्लाह, अल्लाह जा लख एहसान। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। जल्दी सां हिकु नंढी ब्रेक की तरफ़ असांखे वञिणो आहे, वापसि अची इंशाल्लाह प्रोग्राम में ॾाढी प्यारी प्यारी ॻाल्हियूं शामिल करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, सभिनी खां पहिरीं त शबीर साहिब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि उन फेस्टिवल जे बारे में जंहिंजा चर्चा हर जॻह ते आहिनि, उनजे बारे में चाहींदी त असांजे नाज़रीन खे ॿुधाइजे। उते जेके माण्हू आई एम श्योर उन्हनि त इंजॉय कयो हूंदो, फर्स्ट टाइम एक्सपीरियंस पंहिंजी जॻह ते पंहिंजो उहो फेस्टिवल थियणु, पर जेके तमामु अरीब क़रीब जे माण्हू आहिनि, मां चाहियां थी उन्हनि जे लाइ ॿुधाइजे हिन फेस्टिवल जे बारे में। वॾी महिरबानी। पहिरियां धरती टी जी वॾी महिरबानी, जंहिं काछे जहिड़े पुठिते पयल इलाइक़े अंदरि ही जेको इवेंट थियो आहे काछो फेस्टिवल, उनजी कामयाबी खां पोइ हिते हिकु दफ़ो ॿीहर उनजी कामयाबी बाबति या उनजी अहमियत बाबति ॻाल्हाइण जो मूंखे मौक़ो ॾिनो आहे। सच पुछो त काछो हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे सिंध जो, जीअं थर ऐं ॿिया इलाइक़ा आहिनि उहे पुठिते पयल इलाइक़ा आहिनि, ऐं काफ़ी अरसे खां वठी ॿियनि इलाइक़नि में त इहे फेस्टिवल जेके आहिनि उहे थींदा रहनि था, पर काछे खे उहा अहमियत न पई मिली। ऐं असांजी जेका तनज़ीम हुई काछो लोक अदब विरसो, ऐं आउं पाण उन इलाइक़े सां बिलोंग रखां थो, उते नंढो थी वॾो थियो आहियां, त हिकिड़ी शिदत महसूसु थी रही त छो न काछो जेको रिच कल्चर जो हब आहे उते बि अहिड़े क़िस्म जा इवेंट थियणु घुरिजनि। तंहिंजे करे ई असां इहो 2 ॾींहंनि जो इवेंट जेको आहे उते मुनक़िद करायो, ऐं अहिड़ी जाइ ते करायो जेको सम्झो त जिते माण्हुनि जी रीच ॾाढी ॾुखी आहे, जिते न रोड इंफ्रास्ट्रक्चर आहे, न के ॿियूं सहूलियतूं आहिनि, उते
काछे जो हिकिड़ो नंढड़ो शहर ॻोठनुमा शहर आहे ड्रिगबाला नए गाज जे कप ते आबाद आहे उते जॾहिं असां इहो इवेंट करायो पहिरें ॾींहं ते असां जेको पहिरियों ॾींहुं रखियो काछो फेस्टिवल जो उन में जेके सिंध जूं असां जेके सकाफ़ती रांदियूं आहिनि जेके तेज़ी सां ख़तमु थी रहियूं हुयूं उन्हनि जो इवेंट उते मुनक़िद करायो उनमें ड्रिगबाला जे आसपास वेंदे तव्हांजो वाही पांदी नैग शरीफ़ टंडो रहीम छिन्नी जोही ऐं उनखां अलावा उत्तर काछे जा जेके इलाइक़ा आहिनि उनमें सालारी उनखां अलावा कैनशा जे मथां लॻंदड़ जेको काछे जो इलाइक़ो आहे सिम टोड़ कस्बो पटगुल मोहम्मद हैरो ख़ान मतिलबु इन सॼे काछे जोही तलके जो जेको काछे वारो इलाइक़ो आहे उन जेके नंढा वॾा ॻोठ ऐं शहर हुआ उतां वॾा माण्हू जेके आहिनि वॾे अंग में उन्हनि उते शिरकत कई ऐं असां उते जेके रांदियूं हुयूं जंहिंमें ख़ासि तौर ते काछे अंदरि थींदड़ माज़ी में जेके रांदियूं हुयूं कोॾी कोॾी जहिड़ी जेका रांदि जेका तेज़ी सां ख़तमु थी रही आहे उनजो असां उते इवेंट जेको आहे मुनक़िद करायो उनखां अलावा उठनि जी डोड़ जेका उठ काछे जी हिकिड़ी अहम शइ आहिनि उते ॿार ढोईंदड़ जेके जानवर आहिनि जॾहिं गाॾियूं न हुयूं जॾहिं रोड रस्ता न हुया त उठ उतां जो तमामु क़ीमती जानवर हुयो ऐं अॼु बि आहे ऐं उते जेके उठ जूं डोड़ूं थींदियूं हुयूं उहे ख़तमु थींदियूं पियूं वञनि असां उते उठनि जी डोड़ कराई उनखां अलावा मलाखड़ो जेको आहे असांजो सिंध जो जेको सकाफ़ती हिकिड़ो अहम जुज़ आहे उहो बि असां करायो ऐं ॾाके झूमर सिंध जी उहा सकाफ़ती झूमर आहे जेका तेज़ी सां ख़तमु थी रही आहे किथे किथे वञी बची आहे माज़ी में जेके बि शादियूं थींदियूं हुयूं या जेके ख़ुशी जा ॾिण थींदा उते ॾाके झूमर जेका आहे उहा ज़रूरु हूंदी पर हाणे असां वटि ख़तमु थींदी पई वञे त उहा असां कराई यकीन ॼाणो त असांखे जेका उमेद हुई उनखां वधीक असांजो जेको प्रोग्राम आहे उहो उते कामयाबु थियो ऐं काछे जी कुंड कुड़च मां हज़ारनि जी तादाद में माण्हू आया ऐं उन्हनि ॾाढो जेको आहे ख़ुशी जो इज़हार कयो काछो फेस्टिवल जो जेको ॿियो ॾिहाड़ो हो उहो इंतिहाई अहम ॾिहाड़ो हो ऐं उहो असां जोही में रखियो उन में 5 खां 6 सेशन जेके आहिनि उहे इंतिहाई अहम सेशन हुया हिकिड़े ॾींहं में ई असांखे उहो वाइंड अप करणो हो जंहिंमें पहिरियों जेको सेशन हुयो उहो अदबी कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें काछे ऐं सिंध जा जेके नामियारा तारीख़दान आहिनि जिन जी काछे ते तमामु वॾी तहक़ीक़ थियल आहे जंहिंमें साईं अब्दुल फ़ताह ॾाहिरी ख़लील आरिफ़ सुमरो जेको सिंध जो तमामु वॾो शाइर बि आहे ऐं उनखां अलावा कादिर लाशरी असांजो सीनियर सहाफ़ी आहे डॉक्टर ज़ुबैर पांवर जंहिंजूं काछे में तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि यामीन ग़मगीन बबर तमामु काछे जो वॾो शाइर बि आहे लेखक अदीब बि आहे फ़ारसी जो तमामु वॾो ॼाणू आहे उन्हनि काछे जी तारीख़ी अहमियत ते मकाला पेश कया ॿी असां वटि उते नशिस्त हुई मुशाइरे जी उन मुशाइरे में काछे सां तालुक़ रखंदड़ असांजा तमामु वॾा वॾा भलोड़ शाइर तालिब कमरानी यामीन ग़मगीन बबर ख़लील आरिफ़ शरफ़ुद्दीन पांवर खां वेंदे मीर महरम लिगारी समेत ॿिया जेके बि असांजा वॾा शाइर हुआ उन्हनि खे हिकिड़ो असां मौक़ो प्रोवाइड कयो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो असांजो मुशाइरो थियो काछो मुशाइरो उनखां पोइ असां वटि सुघड़ कचहरी जो सेशन रखियलु हो सुघड़ सिंध जी उहा सिन्फ़ आहे जेका तेज़ी सां ख़तमु थींदी पई वञे माज़ी में ओताकनि ते सुघड़ वेंदा हुआ नड़ बेत गुजारतूं जेके आहिनि पेश कंदा हुआ पर उहा सिर्फ़ु असां वटि तेज़ी सां ख़तमु थींदी पई वञे उनखे जीआरण लाइ हिकु दफ़ो ॿीहर असां सुघड़ कचहरी कराई जंहिंमें काछे जो तमामु मशहूरु सुघड़ आहे अब्दुरहीम बिरोही उनखां अलावा उस्ताद मलंग फ़क़ीर सावण फ़क़ीर चांडियो बहलील शाह दरगाह जो मतवली बि आहे ॿिया खोड़ सारा सुघड़ उते मौजूदु आहे जन ॾिठ पिरोलियूं गुजारतूं नड़ बेत जेके आहिनि उहे पेश कया आख़िर में जेका असांजो सेशन हुयो राग रंग जो सेशन जेको राति जो 9 वॻे शुरू थियो ऐं 1 वॻे ताईं हलियो इन दौरान 3-4 कलाकनि दौरान असांजा जेके काछे जा आर्टिस्ट आहिनि उहे न पिया खुटनि एतिरा असां वटि रागी आहिनि कथूरियो चांडियो खे असां ॿुधो जंहिंखे शायदि ई को ॿुधंदो हुजे शायदि ई कंहिं उनजो नालो ॿुधो हुजे उन दौरान असां तालिब कमरानी जेको अखियुनि खां नाबीन हिकिड़ो शाइर बि आहे रागी बि आहे काछे अंदरि जंहिंजा जलाल चांडियो बि कलाम ॻाया आहिनि मंज़ूर सखीराणी बि कलाम ॻाया आहिनि उहो पाण बि ॻाए थो वॾी ॻाल्हि आहे असां उनखे ॿुधो अब्दुल फ़ताह ॾाहिरी जेको ड्रिगबाला सां बिलोंग करे थो ऐं उहो काछे जो न पर सम्झो सिंध जो हिकिड़ो वॾो गवैयो आहे जेको मंज़र ते नथो अचे असां जॾहिं उनखे ॿुधो त असां हैरान ऐं दंग रहिजी वियासीं अहिड़े क़िस्म सां असांजा जेके बि रागी हुआ उन्हनि खे असां ॿुधो बहरहाल 2 ॾींहंनि जो जेको हीउ फेस्टिवल हो उनजा खोड़ सारा ख़ूबसूरत रंग हुआ ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं चैलेंजिस बि हुआ यकीनन पहिरियों भेरो हुयो ऐं उन चैलेंजनि जे बावजूदि मुंहिंजी जेका टीम हुई असांजी जेका काछो फेस्टिवल जी टीम हुई उन पाण मल्हाए ॾेखारियो ऐं सॼे काछे अंदरि हीउ जेको इवेंट आहे उन थियण खां पोइ असांजा जेके सकाफ़ती रंग हुआ उहे निखरी निर्वार थी पिया ऐं असांजा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे हिकिड़ो भरपूर मौक़ो मिलियो ऐं इहो बि असां अहद कयो आहे त हाणे हर साल हीउ इवेंट जेको आहे उहो कंदा रहंदासीं इंशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा हूअं बि जॾहिं तव्हां सिंध ते नज़र विझो था त सिंध जी कुंड कुछ में मां हमेशह इहा ॻाल्हि रिपीट कंदी आहियां त सिंध जी कुंड कुछ में तव्हांखे टैलेंट नज़र अचे थो उन में तव्हांखे आर्टिस्ट बि मिलंदो उन में तव्हांखे उहो जेको आर्टिस्ट आहे उहो को आर्टिस्ट पेंट करे रहियो हूंदो को सिंग करे रहियो हूंदो को शाइरी लिखी रहियो हूंदो को एक्टिंग करे रहियो हूंदो को
कचहरी करे रहियो हूंदो, इन तरीक़े जूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांखे सिंध जे कुंड कुच में मिलनि थियूं। ऐं आई गेस ही अहिड़ा फेस्टिवल आहिनि जंहिंसां असां एटलीस्ट साल में हिकु दफ़ो, छो त केतिरो बि जेतिरो टैलेंट आहे असां वटि शायदि ओतिरा टीवी स्क्रीन न आहिनि, मां त इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां, ओतिरो असां वटि टीवी स्क्रीन न आहे जेतिरो सिंध में टैलेंट आहे। असां एटलीस्ट साल में हिकु दफ़ो उन्हनि खे हिकु मौक़ो ॾेई सघूं था, हिकु दफ़ो उन्हनि खे उनजे आर्ट खे जीअण जो हिकु मौक़ो ॾेई सघूं था। ऐं इन सां गॾोगॾु छो त जेको बि फेस्टिवल, जेके बि इवेंट्स थींदा आहिनि, पॉज़िटिव इवेंट्स थींदा आहिनि, उहे हमेशह हिकु अमन जी वाइब खणी ईंदा आहिनि, त उहे बि असांजे सिंध में, असांजी सिंध जे कुंड कुच में उहा वाइब बि ॾियनि था। अच्छा जी उस्मा साहिबा, आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रा सा तमाम चीज़ों पे तो हमेशा हम ज़रूर बात कर रहे होते हैं, हम आपके पॉलिटिक्स पे बात कर रहे होते हैं, जिस तरह आप एनालाइज चीज़ों को करती हैं उस पर हम बात कर रहे होते हैं, हमारी डिज़ाइनर पे बहुत दफ़ा बात हुई है। ये जो कंपनी स्टार्ट हुई है, ज़रा सा इसके बारे में बात करना चाहती हूँ, उसके बारे में बताइए, किस तरह स्टार्ट हुई, क्या हुआ, कब स्टार्ट हुई, ये अचानक से कैसे आ गया चीज़ें अचानक से ही आती हैं। तो प्लानिंग तो खैर पहले थी मेरी, हाँ, कि मैं बिज़नेस की तरफ वापस आऊँ, कि कुछ साल पहले मेरा अपना बुटीक था इस्लामाबाद में। जी जी। फिर मैंने कोविड की वजह से, ट्रैवल की वजह से जो है ना उसको फ़िलहाल वाइंड अप किया था। तो फिर मैंने कहा कि चलो ट्रेड की तरफ जाते हैं। तो मैंने अभी अपनी कंपनी जो है वो लॉन्च की है, अल्हम्दुलिल्लाह अच्छा रिस्पांस है माशाल्लाह। तो ये ट्रेडिंग कंपनी है। ओवरऑल इसमें ट्रेड होता है, जनरल ऑर्डर सप्लाई हो गए और इनपुट एक्सपोर्ट हो गया। तो इंशाल्लाह अल्लाह पाक बेहतर करेगा। इंशाल्लाह बहुत अच्छा होगा। यार इतना कुछ कर कैसे लेती हैं, मुझे आप ये बताएं। एक मतलब जब मैं अपना मुआशरा देखती हूँ, ठीक है शहरों में शायद चीज़ें बड़ी बेहतर हो गई हैं, लेकिन स्टिल एक स्टेप आज भी मुझे ऐसा लगता है, आज भी औरत एक स्टेप कहीं ना कहीं उसको ज़्यादा उठाना पड़ता है, ज़्यादा बोलना पड़ता है, ज़्यादा एफर्ट डालनी पड़ती है जब भी वो कुछ भी कोई भी काम कर रही होती है। तो इतना सब कुछ कैसे साथ मैनेज हो जाता है? हो जाता है मैनेज। आपके अंदर जो है ना एक जज्बा हो और जुनून हो कुछ करने का, तो आप कर लेते हैं। टाइम मैनेजमेंट जो होता है ना मोस्ट इम्पॉर्टेंट है आपकी लाइफ में। अगर आप टाइम को मैनेज कर सकती हैं तो फिर मेरे ख्याल से आप कुछ भी कर सकती हैं। सही सही, जबरदस्त। अगर आप अर्ली मॉर्निंग उठते हैं तो हाँ मतलब ये लेट राइजर्स का नहीं है, ये लेट राइजर्स के लिए नहीं है। यस। अच्छा तो कभी क्या ऐसा होता है कि कभी घर, बच्चे, घर की चीज़ें, कभी उनको कॉम्प्रोमाइज़ करना पड़े काम के दौरान? होता है ऐसा, क्योंकि देखिए ना लाइफ में सेक्रीफाइस करते हैं तो आप सक्सेसफुल होते हैं। यस, वेरी ट्रू। अगर आप रिस्क नहीं लेते, कहते हैं रिस्क लेना, वही हम रिस्क ना लें, ये कैसे होगा, वो कैसे होगा। मैंने अक्सर ख़वातीन को देखा है कि वो रिस्क लेने से डरती हैं, बट मैं कहती हूँ लाइफ में अगर आप रिस्क नहीं ले सकते तो आप ना कोई बिजनेस कर सकते हैं, ना कोई और फील्ड जो है उसमें एंट्री ले सकते हैं। बिल्कुल बिल्कुल। तो ये है कि टाइम मैनेजमेंट आनी चाहिए आपको, आप रिस्क टेकर होना चाहिए, तो हाँ। सारी चीज़ें जो है ना वो मेंटेन हो जाती हैं। बिल्कुल बिल्कुल। वाकई में रिस्क तो एक ऐसा फैक्टर है ज़िंदगी में जो कि काफ़ी बार ऐसा नहीं है कि अगर आप रिस्क उठाएंगे तो यहाँ कोई हम स्टेटमेंट दे देंगे आपने कामयाबी होना है। हाँ, नाकामयाबी आती है ज़िंदगी में, लेकिन उसके बाद जो कामयाबी आती है वो कई बेहतर होती है जहाँ आप पहले होते हैं वहाँ से। ज़रूरी नहीं है कि हर अटेम्प्ट में आप जो है नाकाम हो। हाँ, आप अगर, मैं समझती हूँ 4 अटेम्प्ट कर रहे हैं लाइफ में रिस्क के, तो उसमें होप्सो के 3 स्टेप में आप जो है ना कामयाब सक्सेसफुल हो जाते हैं 3 अटेम्प्ट में। यस यस, बिल्कुल बिल्कुल ऐसे ही। अच्छा जी, असां सां गॾु छो त जनाब जर्नलिज़म सां त ताल्लुक़ आहे, आहे गॾोगॾु ख़ूबसूरत आवाज़ भी जनाब वटि आहे। कुझु शामिल कजे, हेतिरनि आर्टिस्टनि जी ॻाल्हि कई, आई एम श्योर तव्हांजी बि परफॉर्मेंस उते रही हूंदी, थोड़ा सा नाज़रीन जे लाइ बि परफॉर्म कयो। बिल्कुल बिल्कुल। हेलो हेलो। मौला मीह वसा ओ कीझर थे काछो सुकी व्याहिन वण सभई रहो नवा पाछो करे उत्तर खां हासो अची कड़काईस कंबराणी चए
नफ़रत न झेड़ो न तकरार थई, न नफ़रत न झेड़ो न तकरार थई, ही मुंहिंजे वतन जा पका पार थई। रुगो प्यार ई प्यार ई प्यार थई, रुगो प्यार ई प्यार ई प्यार थई, हिका छे मुझे जा पका पार थई, हिका छे मुझे जा पका पार थई। जिते खोड़ ॾिसंदे तूं शायर सुघड़, मचाई द महफ़िल ॾई बैत नड़। जिते खोड़ ॾिसंदे तूं शायर सुघड़, मचाई द महफ़िल ॾई बैत नड़। गुजारत जा गोला ऐं वीझार थई, हिका छे मुझे जा पका पार थई। रुगो प्यार ई प्यार ई प्यार थई, हिका छे मुझे जा पका पार थई, हिका छे मुझे जा पका पार थई। जबल खां थी नए गाज गजंदी अचे, वो विच ते नथो बंद कंहिंजो बचे। जबल खां थी नए गाज गजंदी अचे, वो विच ते नथो बंद कंहिंजो बचे। वनी ढंढ मंशर कंदी तार थई, हिका छे मुझे जा पका पार थई। रुगो प्यार ई प्यार ई प्यार थई, ही मुझे वतन जा पका पार थई, ही मुझे वतन जा पका पार थई। जिते शाह इनायत मियां नसीर, काजी शाह बहलील रोहल फकीर। जिते शाह इनायत मियां नसीर, काजी शाह बहलील रोहल फकीर। के हर शाह यारो रे ठार थई, ही मुझे वतन जा पका पार थई। रुगो प्यार ई प्यार ई प्यार थई, हिका छे मुझे जा पका पार थई, ही मुझे वतन जा पका पार थई। खणी मट मथ
मथे ते कतारूं करे अचन छूं तलाउनि खां पाणी भरे खणी मट मथे ते कतारूं करे अचन छूं तलाउनि तां पाणी भरे ही तड़ तड़ ते जेरियुनि जी जिनसार थई ही काछे मुझे जा पका पार थई रुगो प्यार ई प्यार थई ही मुझे वतन जा पका पार थई ही मुझे वतन जा पका पार थई पतो ॼा अव्हांखे जे मूंसां मिलो अथव ताल को जो ही दादू ज़िलो पतो ॼा अव्हांखे जे मूंसां मिलो अथव ताल को जो ही दादू ज़िलो ही काछे में यामीन निर्वार थई ही काछे में यामीन निर्वार थई ही काछे मुझे जा पका पार थई न नफ़रत न झेड़ो न तकरार थई ही काछे मुझे जा पका पार थई रुगो प्यार ई प्यार थई ही काछे मुझे जा पका पार थई ही मुझे वतन जा पका पार थई ही मुझे वतन जा पका पार थई ज़बरदस्त 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 अच्छा एॾो तव्हां कंफर्टेबल हो जेॾी महिल तव्हां ॻाए रहिया आहियो एॾा कंफर्टेबल हो ऐं माइक पकड़ण जो अंदाज़ ईअं परे खां ईअं लॻो पियो त को रिपोर्टर को जर्नलिस्ट वेठो आहे जेको न्यूज़ पढ़ी रहियो आहे पर बेसिकली इहो बि हिकु आर्ट आहे इहो बि हिकु टैलेंट आहे कि ॿ बिल्कुलु डिफरेंट फील्ड्स आहिनि जंहिंखे तव्हां जोड़ियो आहे मतिलबु ॾिसण सां अगरि केरु म्यूट करे ॾिसे त ईअं लॻंदो कि रिपोर्टिंग करे रहियो आहे पर जॾहिं वॉल्यूम खोले त ईअं थो लॻे त एॾो ख़ूबसूरत सिंगर आहे ज़बरदस्त सिंगर आहे जेको रचियल सिंगर आहे उहो ॻाए रहियो आहे असल में सिंगिंग भी मुंहिंजी फील्ड आहे सहाफ़त सां गॾु मां रागी बि आहियां बाक़ाइदे रागी जी सिख्या बि वरिती आहे ज़बरदस्त ऐं जॾहिं वरी काछे जो तरानो हुजे ऐं उतां नंढो थी वॾो थियो आहे अॼु बि मुंहिंजी जेका काछे सां मुहबत आहे उहा त ॿी ॻाल्हि आहे न जॾहिं मधोश जो हिकिड़ो शेर आहे जॾहिं सावणी जी कणी का वसे थी त मिटी मां जन्नत जी ख़ुशबू अचे थी जॾहिं बि बरसातूं पवंदियूं आहिनि तॾहिं थर ऐं काछे जो माण्हू चाहींदो आहे त आउं पंहिंजे ॻोठु हुजां पोइ कराची में मूंखे ईअं फील थींदो त हाणे मूंखे उते ॻोठु पहुचणु घुरिजे मूंखे काछे पहुचणु घुरिजे हीअ जॾहिं आउं काछे जो तरानो ॻाए रहियो हुउसि त मुंहिंजे अखियुनि जे आॾो काछे जा उहे ॻोठ उहे मंज़र जॾहिं नयूं वही ईंदियूं आहिनि उन्हनि में नंढे इलाइक़े जॾहिं वेंझंदा हुआसीं जॾहिं बना भरबा हुआ ऐं जॾहिं नंढा ॿार पाण में खेॾंदा हुआसीं उहे सभु मंज़र मुंहिंजे अखियुनि जे आॾो जॾहिं फिरणु लॻा त जॾहिं आउं ॻाईंदो पियो वियुसि त मां ईअं पियो सम्झां हाणे काछो आउं घुमां पियो ऐं काछे में मौजूदु आहियां त का डिफिकल्टी मूंखे ज़ाहिर आहे महसूसु छो थींदी मुंहिंजा इहे वर्ड मुंहिंजा इहे अखर मुंहिंजा इहे जुमिला मुंहिंजे नंढपिण में मुंहिंजे हिन में शामिल आहिनि मुंहिंजे जी में मुंहिंजे दिलि में तंहिंजे करे ज़ाहिर आहे हिकिड़ी फीलिंग जेका आहे उहा थींदी आहे ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही बहितर ॻाल्हि आहे जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलूं था ब्रेक ते वञिणो आहे वापसि अची खोड़ सारियूं ॻाल्हियूं इंशाल्लाह शामिल करणियूं आहिनि तव्हांजे कम जे हवाले सां बि खोड़ सारियुनि ॿियनि शयुनि जे हवाले सां बि इंशाल्लाह ॻाल्हि शामिल कंदासीं पर आहे ब्रेक जो वक़्तु नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी अच्छा जी उस्मान साहब आपकी तरफ आना चाहूँगी और एज ए पॉलिटिशियन आई एम श्योर बहुत सारी चीज़ें हैं जो हो रही हैं और पॉलिटिक्स तो हमेशा मुल्क का सबसे जो कहते हैं ना टॉप ऑफ द लिस्ट डिस्कस होने वाला शोबा है तो वो तो हमेशा होता ही होता है क्या क्या काम हो रहा है कैसे कैसे हो रहा है कहाँ कुछ क्या क्या नज़र आ रहा है आपको काम तो बहुत सारे हो रहे हैं बहुत सारे मंसूबे जो हैं वो अभी ऑन द ग्राउंड हैं और एक दो मंसूबे जो हैं वो कंप्लीट भी हो चुके हैं अल्हम्दुलिल्लाह
शाहराह भुट्टो आपने पता नहीं ट्रैवल किया या नहीं किया वहाँ? मेरा जाना हुआ था एक बार यार, वाकई में वो बहुत मेरे ख्याल से उसका जबरदस्त एक बना ट्रैक है। खुला है अभी तक, बाकी नहीं, चल अब तो रहे हैं। दोनों मेरे ख्याल से खुल गए गए हैं? अच्छा, मुझे भी ओके, काफ़ी ओके। दिन हो गए, मैं नहीं गई हूँ। जब सही, ओपनिंग हुई सही। थी जब भी गई थी, मगर बहुत अच्छा जो है एकदम जो है ना ट्रांसपोर्ट का किया है इन्होंने। आवाम के लिए सफरी जो सहूलियात है ना उसकी तरफ फोकस किया जा रहा है। और अभी शाहराह भुट्टो बना, और अब कोरंगी ब्रिज के ऊपर आप देखें, कोरंगी नाला जो है उसके ऊपर पूरा फ्लाईओवर बन रहा है। वो भी बड़ा अच्छा प्रोजेक्ट बन रहा है, इंशाल्लाह ऑलमोस्ट 6 मंथ में कंप्लीट हो जाएगा। इंशाल्लाह। तो ये आवाम के लिए ये सहूलियात ही हैं हाँ हाँ। जो पाकिस्तान पीपल्स पार्टी कर रही है। जी अच्छा, इंफ्रास्ट्रक्चर पे तो हमेशा कराची में देखा गया है कि वक्तन फ़वक्तन ज़रूर काम होता रहा है। कराची सिर्फ आज से अगर आप 5 साल पीछे भी देखें तो जितनी शाहराहें आज ओपन शाहराहें हैं, बड़ी शाहराहें, चौड़ी शाहराहें, जो मंसूबे कंप्लीट जी वो बिल्कुल आपको एक नया और ख़ूबसूरत नज़र आएगा। लेकिन मैं ज़रा एक बात मैं हमेशा सोचती हूँ कि हम जितने रास्ते ज़्यादा बनाते जाते हैं उतनी ट्रैफिक क्यों साथ साथ बढ़ती जाती है? ये कभी फील किया आपने? बिल्कुल ऐसा है। देखिए हमारी जो है ना आबादी बढ़ रही है ना, तो हर साल जाहिर सी बात है ट्रांसपोर्ट भी बढ़ रही है। बच्चे छोटे तो नहीं रहेंगे, बच्चे बड़े भी हो जाएंगे, बच्चे स्कूल बड़े भी भी हो जाएंगे, जॉब पे भी सही। जाएंगे, कॉलेजेस भी हाँ। जाते हैं। बेसिकली इशू ये है कि कुछ ट्रांसपोर्ट का इशू ये भी है कि हमारी थोड़ी आवाम, मेरे सुनने वाले भाई, मैं बिलखुसूस उनसे कहूँगी कि थोड़ा सा अगर रूल्स का ख्याल रखें तो ये मसला भी हल हो सकता है। क्योंकि हम तो अपनी पूरी कोशिश कर रहे हैं कि ट्रांसपोर्ट के निज़ाम को बेहतर से बेहतर बनाया जाए ताकि ट्रैफिक जैम की प्रॉब्लम और ये जो भी इश्यूज होते हैं ये ना हों। मगर मैं ये समझती हूँ कि हमारी थोड़ी पाकिस्तानी अवाम को भी शऊर की ज़रूरत है। सही सही। सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टेंट है आपके लिए। पहले तो सबसे पहले मैं ये कहूँगी आप अपनी सेफ्टी करें। आपकी जो लेन बना दी गई है आप उस पे क्यों नहीं ट्रैवल करते? आप फास्ट ट्रैक पे क्यों आते हैं? बाइक वाले हजरात जो हैं बिलखुसूस वो फास्ट ट्रैक पे आ जाते हैं। हाँ। और खुदा ना खास्ता देखें आप कितने हादसे हो जाते बिल्कुल हैं। बिल्कुल बिल्कुल। तो इस तरह से जो है ना ये चीज़ें मैनेज हो सकती हैं अगर आप रूल्स को फॉलो करें। ट्रैफिक के कवानीन आप लोगों के लिए ही बनाए गए हैं। बिल्कुल बिल्कुल ऐसे। अच्छा ये तो ये कराची तो ज़ाहिर हब है और कराची के काफ़ी जगहों पे काफ़ी कुछ काम होता रहता है और बड़ी आसानी से हमें नज़र भी आ रहा होता है कि कराची में काम हो रहा है। मैं और अब ज़ाहिर कराची ही सिर्फ सिंध का एक शहर नहीं है, सिंध में बहुत सारे और शहर भी हैं और बहुत सारी और जगहें भी हैं जहाँ हम एक चीज़ डिस्कस कर रहे थे कचौरी तरफ, जिथे हमारे पास ट्रैवलिंग के लिए उस तरीके के रोड्स नहीं हैं, उस तरीके की फैसिलिटीज़ नहीं है। क्या इस तरफ भी कोई काम हो रहा है? रिमेंबर गोरख हिल पे बड़ा कुछ काम हो रहा था, कुछ बताया जा रहा था कि रोड्स को सही किया जा रहा है, वहाँ काम हो रहा है? किस तरह हो रहा है? बिल्कुल, मैं तो जहाँ तक इंटीरियर सिंध तक गई हूँ, कश्मीर तक गई हूँ, तो आज से 4-5 साल पहले और अब में बहुत ज़्यादा जो है ना फ़र्क आ गया है। रोड हमवार हो गए हैं, सफरी सहूलियात जो है वो बढ़ती जा रही हैं। तो आहिस्ता आहिस्ता देखें, एक दिन में तो कोई रोड नहीं कंप्लीट हो जाता ना, एक दिन में तो कोई प्रोजेक्ट कंप्लीट नहीं हो जाता, या एक महीने में तो कोई प्रोजेक्ट कंप्लीट नहीं हो जाता ना। सही। तो उसको आहिस्ता आहिस्ता करके इंफ्रास्ट्रक्चर जो बिगाड़ दिया गया कराची का इंफ्रास्ट्रक्चर, अगर आप लोग कहते हैं कि अक्सर कि पाकिस्तान पीपल्स पार्टी क्या कर रही है, इंफ्रास्ट्रक्चर बिगड़ गया है, तो मैं उनसे एक सवाल पूछती हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने इंफ्रास्ट्रक्चर बिगाड़ा है? क्या चाइना कटिंग किसने है? पाकिस्तान पीपल्स पार्टी ने इजाद की थी, वो हमने तो इजाद नहीं की। वो जो 3 दफा लोग मेयर रह चुके हैं वो उनकी इजाद है। और देख लें आप, चाइना कटिंग के नाम पर आधा कराची कच्ची आबादी में बदल दिया, आधा कराची जो है वो पक्की आबादी में बदल दिया। तो ये तो चीजें हैं, ये टाइम टू टाइम जो है वो ठीक होने पे जा रही हैं। और मुर्तज़ा वहाब साहब जो है वो बहुत बेहतरीन काम कर रहे हैं इस सिंध के बड़े शहर के लिए। जाहिर सी बात है सिंध का दिल है कराची, सही। तो इसके लिए जाहिर है वक्त दरकार है, मगर अल्हम्दुलिल्लाह काम बहुत बेहतरी से हो रहा है। माशाल्लाह माशाल्लाह। और बड़े एक्टिव काफ़ी जगहों पे है, नौजवान क़यादत हैं और बहुत एक्टिव हैं। बिल्कुल। आप देखती होंगी कि जगह जगह जो है वो लगे हुए मेहनत में और अल्हम्दुलिल्लाह उनकी मेहनत नज़र भी आ रही है। सही सही। लेकिन जहाँ उस्मा साहिबा जहाँ नज़र आता है, जहाँ कमिटमेंट की बात करते हैं और इस तरह की बात करते हैं, वहाँ हम वो ब्रिज भी देखते हैं जो जौहर चौरंगी पे बनाया गया, फ़ौरन से बन गया। तो ये हमारी आम आवाम का सवाल है, जब वो इतने जल्दी बन सकते हैं तो बाकी वो क्यों इतना टाइम लगता है हमें? देखिए तो देखिए वहाँ का टाइम से पहले बन गया, वो तो बड़ी जबरदस्त बात है कि टाइम से पहले बना दिया गया था। बिल्कुल बना दिया गया था। तो देखें इस चीज़ पे अप्रिशिएट करने के बजाय
इस चीज़ पे सवाल उठाया जाता है। आप इसको अप्रिशिएट करें, आप देखें, और मंसूबे भी जल्दी जल्दी बनते जाएंगे। आप एक चीज़ को तो सहराएं। सही। ये चीज़ है ना, या तो हमारी आवाम जो है ना वो हुक्मरानों के रवैयों से जो है ना वो बिल्कुल ही मायूस हो चुकी है कि जो लोग काम भी कर रहे हैं, काम करना भी चाहते हैं, उन्हें अप्रिशिएट नहीं करते। ये भी मैं कह सकती हूँ। देखिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है ना वो सिर्फ टिकटॉक या फिर सोशल मीडिया के तहत नहीं चल रही है, कहीं पेशाब हो रहा है। बिल्कुल वो अवामी खिदमत के तहत चल रही है, क्योंकि हमारा पहला जो काम होता है वो जमहूरियत की बहाली और आवाम के लिए काम करना है। सही सही, बिल्कुल बिल्कुल। चाहे वो कॉन्स्टिट्यूशन हो, चाहे वो जमहूरियत पे काम करना हो, मईशत को बेहतर करना हो, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी का काम ये है। अब हम हर वक्त कैमरा मैन लेके अगर घूमते रहें तो फिर हम टिकटॉक काम कौन करेगा भाई? काम कौन करेगा? तो काम करने दो, मैं कहती हूँ टिकटॉक बाद में बना बाद में बनाएंगे, पहले हम काम कर लेते हैं। बड़ी अच्छी बात है स्पेसिफिकली एज ए पॉलिटिशियन, क्योंकि आपको जितने अरसे से देखा है, जाना है, काम करते हुए देखा है, आप ख़वातीन के लिए हमेशा बड़ी पॉजिटिव रही हैं, बड़ी आप हमने हमेशा ख़वातीन के लिए स्टैंड लिया है, ख़वातीन के लिए बहुत सारे डिफरेंट जगहों पर डिफरेंट प्रोजेक्ट्स किए हैं। इस वक्त जहाँ आप जिस सीट आपके पास है, जो आपके पास जितनी अथॉरिटीज़ हैं, उसको मद्देनज़र रखते हुए ख़वातीन के लिए क्या कुछ हो रहा है? देखिए, ख़वातीन के लिए मैंने हमेशा काम किया और मैं हमेशा काम करूँगी, क्योंकि ख़वातीन हमारे मुआशरे का एक अहम हिस्सा हैं। बेशक। और हमें ख़वातीन के लिए काम करना चाहिए। ये ज़रूरी नहीं है कि आप एक पॉलिटिशियन हैं तो आप ख़वातीन के लिए काम करेंगी। नो, आप एक डॉक्टर भी हैं ना तो ख़वातीन की हेल्प पे काम करें। मैं ये कहती हूँ, आप एक टीचर हैं तो आप बच्चियों के एजुकेशन पे काम करें, आप काम करें। सही। ये है कि अभी अल्हम्दुलिल्लाह दही इलाकों में जो है, जो हमारी बहनें मजदूरी करती हैं, जो किसान कार्ड बना, वो उनके लिए भी जो है सहूलियत प्रोवाइड कर रहा है। उनके लिए भी वज़ाइफ जो हैं वो हैं, अभी रखे गए, मुख्तस किए हैं। और पाकिस्तान पीपल्स पार्टी ने बेनज़ीर इनकम सपोर्ट के थ्रू जो माली जो है इमदाद जो लेडीज़ के लिए फराहम की, और आप देख सकती हैं जाके कबूतर चौक है और पासपोर्ट ऑफिस वगैरह जो बना हुआ है, वहाँ पर लातादाद लोग आते हैं, लेडीज़ हैं, और वो जाके वहाँ से वो पेमेंट ले रही हैं बेनज़ीर इनकम सपोर्ट के तहत। और बेनज़ीर इनकम सपोर्ट के तहत जो बच्चों के वज़ाइफ हैं वो भी उनको दिए जा रहे हैं। जिन माओं को बेनज़ीर इनकम सपोर्ट से पेमेंट आ रही है, उनके बच्चों को एजुकेशन के लिए भी जो है सपोर्ट की जा रही है, वज़ाइफ दिए जा रहे हैं। ज़बरदस्त। और औरतों पे मैं ये कहूँगी कि बिलखुसूस औरतों के लिए डोमेस्टिक वायलेंस जो है उसकी रोकथाम के लिए, आपको पता होगा पाकिस्तान पीपल्स पार्टी ने मोहतरमा ने अपने दौर में ही कॉन्स्टिट्यूशन के तहत जो है एक्ट बनाए थे जी। जो वेलफेयर इदारे हैं उनमें उन लेडीज़ की रसाई हो आराम से, और वो लेडीज़ कांस्टेबल या फिर लेडीज़ ही उस इश्यूज़ को रिजॉल्व करें। तो ये बहुत अच्छा काम है औरतों के लिए, और हम भी उसी पे चल रहे हैं कि हमारे पास भी कोई इस तरह की लेडी आती है जो डोमेस्टिक वायलेंस का शिकार है, या फिर जो जिसको किसी ने मिसगाइड कर दिया है, तो उसको जो है हम मोटिवेट करें, उसकी हेल्प करें, उसे हम बताएं कि आपका ये राइट्स हैं, आप इस राइट्स पे चलते हुए अपने आप को सिक्योर एंड प्रोटेक्ट कर सकती हैं। इसी तरह से बच्चों पे भी हम काम कर रहे हैं। आप देख रहे हैं कुछ महीने से बच्चों के साथ जो मिसिंग के वाक़यात हो रहे हैं, जी। उसमें ज़ैनब अलर्ट भी है, और बहुत से इदारे काम कर रहे हैं। तो अल्हम्दुलिल्लाह हमें जहाँ मौका मिलता है अवामी खिदमत का हम करते हैं। ज़बरदस्त। और वैसे ही पाकिस्तान पीपल्स पार्टी तो अवामी पार्टी है, इसमें कोई दो राहें नहीं है, ये वाकई हकीकत है। हाँ, जहाँ बहुत सारे अच्छे काम होते हैं वहाँ कुछ ज़ाहिर इंसान है, बहुत सारे इंसान उस पार्टी में, कुछ अच्छे लोग हैं, कुछ बुरे लोग भी हैं, लेकिन आई गेस कुछ उन महदूद बुरे लोगों की वजह से पार्टी को बुरा कहना, ये मेरा ख्याल है ज़रा नाइंसाफ़ी हो जाती है। अच्छा जी, हिंद रफीदा मई तहाँ अस अगर एक जर्नलिस्ट तशरीफ़ फरमा है, असां तफ़सिरो कयूं ये थी न थो सके, असां ज़रूर तव्हांजी तरफ़ ईंदासीं। तव्हां ज़ाहिर फील्ड वर्क भी कयो था, डिफरेंट जगहुनि ते वञो था, डिफरेंट सिंध जे डिफरेंट शहरनि में वञो था, डिफरेंट ॻोठनि में वञो था। छा तव्हां उते असरु ॾिठो आहे पाकिस्तानी पॉलिटिक्स जो? मां हींअर कंहिं स्पेसिफिक पार्टी जी ॻाल्हि नथी कयां, सिर्फ़ु हिकु पॉलिटिक्स जी ॻाल्हि कयां थी, सियासत जी ॻाल्हि कयां थी। केतिरा माण्हू अवेयर आहिनि, केतिरनि माण्हुनि खे ख़बर आहे त सियासत छा हूंदी आहे, सियासत जो कमु छा आहे, रियासत छा कंदी आहे? छा असांजे ॻोठ देहातनि में इहा अवेयरनेस आहे?
ॾिसो ही जेको सोशल मीडिया जो दौरु आहे उन काफ़ी तब्दीलियूं बि आंदियूं आहिनि, ईअं नाहे जेको पुराणो दौरु हो अॼु खां 20 साल पोइ हिते तव्हां हलिया वञो त वाकई माण्हुनि खे कंहिं शइ जी ख़बर न हुई, पर हाणे असांजो नौजवान जेको आहे उहो इलाही सारो अवेयर थी चुको आहे, जंहिंजो मज़र जेको आहे असांखे फेसबुक ऐं ॿिया जेके टिकटॉक ऐं जेके इंस्टाग्राम ऐं ॿिया जेके सोशल मीडिया जा जेके टूल्स आहिनि उन ते तव्हांखे नज़र ईंदो। ॿारहाड़ी में वेठल जेको माण्हू आहे, ॻोठ में वेठल जेको छोकिरो आहे, उहो जेको जंहिंजे हथ में एंड्रॉइड मोबाइल आहे, उहो बि तव्हांखे कमेंट्स लाइक कंदे नज़र ईंदो ऐं उहो तनक़ीद कंदे नज़र ईंदो, तव्हांजी इस्लाह कंदे नज़र ईंदो। यकीनन इलाही सारो असांजी पॉलिटिक्स ते हिननि शयुनि जो सुठो असरु पियो आहे, बुरो असरु पियो आहे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु इन्हनि सोशल मीडिया जे इन्हनि टूल्स ते वेही रुॻो ॻाल्हियूं था ॾियनि, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके इस्लाह बि कनि था, शयुनि खे ज़ाहिर बि कनि था। यकीनन हर शइ जो बुरो ऐं उहो इम्पैक्ट थींदो आहे, पर उन बावजूदि असां ॾिसूं था ॾींहों ॾींहुं अवेयरनेस वधी आहे ऐं सियासी तौर ते माण्हू इलाही सारा अवेयर थिया आहिनि, माण्हुनि में सियासी सुजाॻी आई आहे। ऐं जेकॾहिं पाण पीपल्स पार्टी जी सारी ॻाल्हि कईसीं पे जी ऐं उनखे अॻिते वधाईंदो हलां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका तव्हां ॾिसंदव मक़बूलियत आहे, हिन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त 2007 खां हिन महिल ताईं 2025 ताईं जेकॾहिं पाण थोरो ई जाइज़ो वठूं, 2007 में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेके सीटूं मिलियूं, वरी जेका 2013 जी चूंड थी उनखां वधीक मिलियूं, माना अवाम में का पज़ीराई का मक़बूलियत हुई जो उन करे उनखे वधीक सीटूं मिलियूं। वरी जेकॾहिं 2018 जे चूंडनि जी पाण ॻाल्हि कंदासीं त 2018 में वरी 2000 जेको आहे 13 खां वधीक सीटूं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में खटी आई। इनजो इहो ई त तव्हां वटि हिकिड़ो आहे त तव्हां जाचे सघो था त अवाम में केतिरी मक़बूलियत आहे। मक़बूलियत ईअं नथी थिए, ज़ाहिर आहे कि कमकार हूंदा माण्हुनि जा थियनि था तॾहिं थियनि पिया। हाणे जेका लास्ट जेका ताज़ो आम चूंडियूं थियूं 2023-24 में जी, उनमें असां ॾिठो त पाकिस्तान पीपल्स पार्टी 116-17 सीटूं खटे आई, त यानी अञा वधीक 10-15 सीटूं खटी आई। त यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु करे थी, पर अञा बि कम जी गुंजाइश आहे। जहिड़ी रीति तव्हांजो रोड इंफ्रास्ट्रक्चर मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि आहे, उहो ॾाढो सुठो आहे, ज़बरदस्त आहे, पर अमन अमान जा चैलेंजिस जेके आहिनि उहे ज़रूरु आहिनि। कराची में जेकॾहिं पाण नज़र फेरींदासीं त हाणे मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐं तारीख़ में पहिरियों भेरो कराची जो मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो थियो आहे ऐं उनजे मेयरशिप मिलण खां पोइ इलाही सारा कमकार जेके आहिनि उहे ॾाढा सुठा थी रहिया आहिनि। ऐं तव्हां थर जी जेकॾहिं ॻाल्हि कंदव, थर बि पुठिते पियल इलाइक़ो आहे, उते तव्हां ॾिसंदव तव्हांखे रोड इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे ज़बरदस्त क़िस्म जो मिलंदो। थर जो जेको वारियासो इलाइक़ो आहे उते बि तव्हांखे गाॾियूं हलंदे नज़र ईंदियूं। तव्हां कराची मां निकिरो 4 कलाकनि में मिठी पहुची वेंदो, थर पहुची वेंदो। त अहिड़ी रीति जेको मुंहिंजो इलाइक़ो आहे, मां वरी पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि बि कंदुसि काछे जी, त काछे में अञा इलाही सारे कम जी ज़रूरत आहे, छाकाणि त काछे खे ऐं कोहिस्तान खे इन्हनि ॿिनि इलाइक़नि खे उहो तवजह सिंध हुकूमत जो न मिली सघियो आहे जेको मिलणु घुरिजे आहे। काछो ॿिनि हवालनि सां तमामु अहम आहे। काछो ऐं कोहिस्तान हिकु त टूरिस्ट प्लेसिस उते तमामु घणियूं आहिनि, जेकॾहिं असां उते डेवलपमेंट कयूं त उते असांखे इलाही अर्निंग थी सघे थी, मैशत असांजी बहितर थी सघे थी ऐं असांजे मुल्क जा सयाह उते अची सघनि था। तव्हां वटि गोरख हिल स्टेशन काछे जी जेको आहे भिक में मौजूदु आहे। गोरख हिल स्टेशन सिंध जी कोहमरी आहे, उते तव्हां वञी ॾिसो, मुंहिंजो त ॻोठु आहियां, वेंदो रहंदो आहियां। जून जुलाई में बि तव्हां उते सवण ऐं कंबल खां सवाइ न सुम्ही सघंदव गोरख जी चोटी ते। अहिड़ी रीति जेके ॿियूं जॻहियूं आहिनि, खीरथर जे हंज में असां वटि पिपरासर आहे, कारो कोट आहे, नए नली आहे, नए मखी सलारी आहे, या नए गाज डैम जेको आहे। गाज डैम हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जो असां वटि डैम जो हिकिड़ो मनसूबो हले पियो, उते उनखे डेवलप कजे, ओसि ताईं रोड रस्ता पहुचाइजनि त असांजा सयाह उते अची घुमी लुत्फ़ अंदोज़ थी सघनि था। पिपरासर असां वटि अहिड़ो हिकिड़ो हिंदुनि जो प्लेस आहे जिते पुराणे दौर में जॾहिं हिंदू रहंदा हुआ असां वटि पार्टीशन खां अॻु में, त उन्हनि जी हिकिड़ी इबादत गाह बि आहे, हिकिड़ो पाणी जो चश्मो आहे, त ज़बरदस्त क़िस्म जो ख़ूबसूरत जॻह आहे। उते माण्हू अचणु चाहिनि था, घुमणु चाहिनि था। फासिल्स आहिनि काछे में, गाजी शाह पीर गाजी शाह जे पोयां हिकिड़ी पूरी टकरी जेका आहे उहा फासिल्स सां भरी पई आहे, यानी उनमें तव्हांखे डायनासोर जा ढांचा मिलंदा, उनमें तव्हांखे पुराणे दौर जूं हज़ारे साल अॻु जा वण जेके आहिनि उहे पिंड पहण थियल मिलंदा। त इन्हनि शयुनि ताईं जेकॾहिं माण्हुनि खे पहुचाइजे, असांजा सयाह उते पहुचनि, रोड रस्ता हूंदा त उते सयाह पहुचंदा, त हिते कमु करण जी जेका थोरी ज़रूरत ज़रूरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सिंध जी तारीख़ जे ॾिसो था त ही का 100-200 साल पुराणी तारीख़ कोन्हे, हज़ारे साल पुराणी तारीख़ आहे। ऐं ज़ाहिर आहे हर तारीख़ में जिथे जिथे तव्हां क़दम रखो था, इहा ख़ूबसूरती आहे मुंहिंजी ज़मीन जी, त जिथे जिथे तव्हां क़दम रखो था हर क़दम ते इहा जेका खीरथर जी पट्टी आहे, तव्हां सेवण खां हलिया वञो वञी जेको सो पंहिंजो कंबर शहदाद कोट ताईं, हीअ जेका खीरथर जबल जी पट्टी आहे, उनमें तव्हां वेंदो तव्हांखे लखें साल पुराणी चिटसाली मिलंदी, पथरनि ते उकरियल। उहा अहिड़ी चिटसाली आहे जेका मोहन जे दड़े खां बि पुराणी आहे। जेके असांजा आर्कियोलॉजिस्ट आहिनि, पुराणा माण्हू आहिनि, उहे ॿुधाइनि था, तारीख़ी मौक़े खे ॿुधाइनि था त इहा चिटसाली मोहन जे दड़े खां पुराणी आहे, यानी इहा इते माण्हू रहंदा हुआ, छाकाणि त तहज़ीबूं जेके आहिनि उहे पाणी जे किनारनि ते जनम वठंदियूं आहिनि। खीरथर जे इन सॼी पट्टी में नयूं वहनि थियूं, नयनि जा ढोरा आहिनि, पाणी आहिनि, कुंभ आहिनि, उन्हनि कुंभनि ते, उन नयनि जे ढोरनि ते माण्हू ॻोठ आबाद हुयूं।
पुराणे दौर जा माण्हू जेके आहिनि उते रहंदा हुआ, पोइ उन्हनि जेके चिट सालियूं कयूं तव्हां ॾिसंदो हैरान रहिजी वेंदो त किथे हरण, किथे ॾांद, किथे अहिड़े अहिड़े क़िस्म जूं चिट सालियूं मिलनि थियूं जेके अञा ताईं सम्झ में नथियूं अचनि। त इन्हनि शयुनि ताईं पहुचण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु। ही टूरिज़म हिकु अहिड़ो सेक्टर आहे जंहिंसां असां क़ौमूं जेके आहिनि उहे आबाद थींदे ॾिठियूं आहिनि, मुल्क आबाद थींदे ॾिठा आहिनि, जेके असां खां पोयां हुआ उहे बि अॻियां निकिरंदे ॾिठा आहिनि। त टूरिज़म वाकई में हिकु अहिड़ो सेक्टर आहे जेको न सिर्फ़ु सिंध खे बल्कि पाकिस्तान जी बि बैकबोन ठही सघे थो। हिकु ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, जिथे असां डिफरेंट शयुनि जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं, इंफ्रास्ट्रक्चर जे बारे में या डिफरेंट सेक्टर्स जे बारे में, अनएम्प्लॉयमेंट ते कमु थी रहियो आहे, हेल्थ ते कमु थी रहियो आहे, एजुकेशन ते कमु थी रहियो आहे, खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिं ते कमु थी रहियो आहे। हिकु ॿ कमु जेका मां पंहिंजे प्रोग्राम में बि शामिलु करणु चाहियां थी। प्रोग्राम जी शुरूआति में असां कच्छ फेस्टिवल जो ज़िक्र कयोसीं ऐं इहो बि ज़िक्र कयोसीं त अहिड़ा फेस्टिवल तव्हांखे हिकु पॉज़िटिव जेका वाइब आहे उहा सिंध जी माण्हुनि ताईं पहुचाइण जो ज़रियो ठहनि था। कोई फ्लावर फेस्टिवल की भी बात हो रही थी, ज़रा उसके बारे में चाहती हूँ कि आपके अल्फाज में बताया जाए अपने नाजरीन को। बिल्कुल, कोरंगी की आवाम के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से चेयरमैन हैं, टाउन चेयरमैन नईम शेख भाई और जानी मेमन भाई सदर जो हैं डिस्ट्रिक्ट कोरंगी के, उनकी तरफ से जो है फ्लावर फेस्टिवल लगा हुआ है और 15 तारीख को ये स्टार्ट हुआ था और 23 तारीख तक ये लगा हुआ है। सही, कोरंगी 3.5 में ये डीसी ऑफिस के बिल्कुल बराबर में आप आए, वहाँ पर फ्री टिकट है, वहाँ कोई पब्लिक के लिए टिकट नहीं है, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए, आप लोगों के लिए बाहर का तोहफा है। ज़बरदस्त। तो आए, वहाँ बहुत खूबसूरत जो है फ्लावर्स आपको देखने को मिलेंगे, वहाँ पर बहुत अच्छे म्यूजिकल प्रोग्राम्स हो रहे हैं, आप भी तशरीफ लेके आइएगा, इंशाल्लाह इंशाल्लाह बहुत आप एंजॉय करेंगे और बहुत खूबसूरत वहाँ आके जो है ना आपको एक पीसफुल माहौल भी नज़र आएगा और बहुत खूबसूरत आपको फ्लावर्स नज़र आएंगे जो बड़े नायाब हैं। ज़बरदस्त ज़बरदस्त। पाकिस्तान पीपल्स पार्टी ने अपनी आवाम के लिए ये फैसिलिटी रखी हुई है। ज़बरदस्त। गुजरल जो वक्त था उसमें बहुत सारा काम आपने भी कोरंगी में किया है, कोरंगी के ख़वातीन के लिए स्पेशली किया है और उनको स्किल्ड एजुकेशन आपकी तरफ से दी गई है। कोई स्कूल्स का भी जिक्र हो रहा था, पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से कोई अनाउंसमेंट हुई थी, वो क्या किस्सा था? पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से आसफा भुट्टो साहिबा जो हैं वो एजुकेशन पे भी इंटरेस्टेड हैं काम करने पे और वो काम कर भी रही हैं। अभी कुछ दही इलाकों में भी और कुछ एरियाज़ के अंदर जो हैं वो न्यू स्कूल्स की ओपनिंग हुई है और वो उसको बिलखुसूस खुद देख रही हैं। तो अल्हम्दुलिल्लाह, और ये जो स्कूल्स की शरह है ये बढ़ रही है और भी स्कूल्स जो हैं वो तालीमी निज़ाम को बेहतर करने के लिए बनाए जा रहे हैं। सही सही, उनके भी मंसूबे हैं। अच्छा, यहाँ आई एम श्योर हमारे लोगों का यही सवाल होगा कि अच्छा जी गवर्नमेंट स्कूल होगा तो पढ़ाई अच्छी नहीं होगी, तो ऐसा नहीं होगा, टीचर्स नहीं आएंगे, ये इन पे कितना काम हो रहा है, कितनी नज़रसानी हो रही है? देखिए, पहले के गवर्नमेंट स्कूल में आपके गवर्नमेंट स्कूल में बहुत फ़र्क है जी। अब अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट स्कूल्स के अंदर टीचर भी प्रॉपर्ली आ रहे हैं और वहाँ अच्छी एजुकेशन भी दी जा रही है। ज़बरदस्त। 2-3 स्कूल मेरी नज़र में भी हैं जहाँ गवर्नमेंट के स्कूल हैं और बहुत अच्छी जो है वहाँ तालीम दी जा रही है। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान बेहतरी की तरफ गामज़न है, बिलखुसूस सिंध। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। फ्यूचर क्या देख रही हैं, क्या लग रहा है आगे आइंदा जो आने वाले कुछ साल हैं, बहुत कुछ उसमें होगा, उसमें बहुत सारा कुछ होने वाला है, इलेक्शंस होने वाले हैं, नई पार्टी आने वाली है, न जाने क्या रिजल्ट आने वाला है, हम नहीं जानते। आपकी तरफ से जानना चाहूँगी क्या देख रही हैं फ्यूचर? मैं विश वही पार्टी रहेगी जो पार्टी अवामी मसाइल को हल करेगी और काम करेगी और अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ने अवामी मसलों का हल और आवाम के लिए काम करना ही जो है वो अवलीन तरजीह दी है अपने कामों में। और आने वाले वक्त में होप्सो के बिलावल भुट्टो साहब जो हैं वो वज़ीर आज़म मुंतखब होंगे इंशाल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त। आप कब आ रही हैं मार्केट में, मुझे ये बताएं ज़रा। आप ये जो पॉलिटिक्स की जो मार्केट है ना, जो सीट्स की जो मार्केट है, उसमें आप कब आ रही हैं ये मुझे बताएं ज़रा। देखिए, मुझे इससे कोई फ़र्क नहीं पड़ता कि मैं किसी सीट पे हूँ या नहीं हूँ। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक ने और पाकिस्तान की आवाम ने मुझे बहुत मोहब्बत और इज़्ज़त दी है, अल्हम्दुलिल्लाह। वाह, ज़बरदस्त। तो मैं ये कहती हूँ कि सीट हो ना हो, आपने काम करना है खिदमत खल्क के लिए। वो कोई भी डोमेन हो, कोई भी फील्ड हो, आप अपना हिस्सा ज़रूर डालें इंसानी खिदमत के लिए। बहुत ज़बरदस्त आपने बात की और वाकई में कहते हैं ना कि जो काम करने वाले लोग होते हैं
उनको किसी कुर्सी की ज़रूरत नहीं होती, वो बस काम कर जाते हैं। अब वो ज़रूरी नहीं है कि उनके पास ऐसे यूट्यूब जैसे वसाइल हों कि वो कर सकें, वो वैसे भी काम कर जाते हैं। और जज्बा और जुनून होना चाहिए आपके अंदर, बिल्कुल बिल्कुल, एक एहसास होना चाहिए। अगर आप किसी का एहसास करते हैं तो अल्लाह पाक आपका एहसास करता है, मेरा ये मानना है। बिल्कुल क्योंकि बिल्कुल, बिलखुसूस अगर मैं कहती हूँ कि आप किसी के लिए नेकी कर जाएंगे तो अल्लाह पाक आपकी वो नेकी रायगा नहीं जाने देता। इंसान भूल जाता है, रब नहीं भूलता। वाह वाह, तो मैं एक सैयद फैमिली से हूँ, तो हमें तो बचपन से ही तालीम दी जाती है कि खिदमत करना इंसानियत का पहला फरीज़ा है। वाह वाह, बहुत खूब, बड़ी खूबसूरत आपने बात की है। अच्छा जी शबीर साहब, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, मैं ज़रूरु ॼाणणु चाहींदमि बिकॉज़ तव्हां हिन इंडस्ट्री सां आहियो, मीडिया इंडस्ट्री सां आहियो, ज़रूरु हिकु ॻाल्हि मां शामिलु करणु चाहियां थी। असां वटि खोड़ सारो सुठो कमु थींदो आहे, सही कमु थींदो आहे, जेको थी बि रहे थो, असांखे नज़र बि अचे थो। तव्हांखे छा थो लॻे त असांजी फील्ड, मीडिया फील्ड स्पेसिफिकली, अगरि मां न्यूज़ जी तरफ़ अचणु चाहियां, तव्हांजी फील्ड, जर्नलिस्ट जी फील्ड, केतिरो इम्पॉर्टेंट पार्ट रखे थी सही ॻाल्हि सही जगह ते सही वक्त ते पहुचाइण जे? ॾाढो ॾुखियो सुवाल कयो आहे तव्हां। हिन वक़्तु सची इहो आहे त हिन महिल जेका असांजी फील्ड आहे, ख़ासि तौर ते न्यूज़ वारी जेका फील्ड आहे, उहा ॾाढी ॾुखी बि थी वई आहे, आसान बि थी वई आहे, ॾुखी थी वई आहे। आसान इन हवाले सां थी विया त अॼु असां वटि मोबाइल मौजूदु आहे, व्हाट्सअप मौजूदु आहे, शयूं जेके आहिनि उहे जेके अॻु में कलाकनि खां पोइ पहुचंदियूं, पोइ ज़ाहिर थींदियूं, उहे हाणे सेकेंड्स में असां ताईं पहुची वञनि थियूं, ऐं सेकेंड विदिन सेकेंड्स जे अंदरि स्क्रीन ताईं पहुची वञनि थियूं। पर ॾुखी इन करे बि थी वई आहे त उन ते काफ़ी सारियूं जेके आहिनि परदे जे पोयां बंदिशूं बि अची वियूं आहिनि, ऐं मोराल जेको आहे उहो इलाही सारो डाउन थियो आहे न्यूज़ इंडस्ट्री जो ख़ासि तौर ते। ऐं उन में कुझु अहिड़ा माण्हू जेके आहिनि, जेके घिड़िया आहिनि, जिन खे असीं कारियूं ॾिढूं चऊं, उन्हनि जे करे इलाही सारो जेको इमेज आहे, ख़ासि तौर ते रिपोर्टिंग साइड जो, मीडिया साइड जो, उहो ॾाढो ख़राबु थियो आहे, साख़ ख़राबु थी आहे। पर उन बावजूदि अञा बि अहिड़ा खोड़ सारा माण्हू असांजी फील्ड में मौजूदु आहिनि, जेके उते ई बीठा आहिनि ऐं पंहिंजे हिन फील्ड सां सचा आहिनि, ऐं हू इन्हनि शयुनि खे नथा ॾिसनि त हीअ ख़बर ॾियण सां केतिरो जेको आहे असांखे नुक़सानु थी सघे थो, या असां उनजा कहिड़ा नतीजा भोगे सघूं था। पर घणो करे शयूं जेके आहिनि उहे कंट्रोल बि थींदियूं पियूं वञनि, जंहिंजे करे सोशल मीडिया ऐं डिजिटल मीडिया जेको आहे उहा वधीक पावरफुल थींदी पई वञे। सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदव त जेका ख़बर आहे उहा बग़ैर कंहिं फिल्टर थियण जे उहा विदिन सेकेंड्स में पहुची वेंदी आहे। पर जेके असीं हिते वेठा आहियूं, जेका रेगुलर मीडिया आहे, उहे शयूं छंडे फुके पोइ ॾियूं था, मतां को मसइलो थिए, मतां का पाबंदी लॻी वञे। तंहिंजे करे मां सम्झां थो हाणे जेको दौरु अचे पियो उहो आहे सोशल मीडिया जो, डिजिटल मीडिया जो। उन पासे जेको पंहिंजो पाण खे कन्वर्ट करे पियो उहो मौजूदु रहंदो, ऐं जेको हिते ई रहंदो, हीअ शइ रहणी त ज़रूरु आहे, पर उनजी अफ़ादियत हाणे आस्ते आस्ते जेका आहे उहा घटि थींदी पई वञे। हीअ जेके नवां टूल अची विया आहिनि सोशल मीडिया जा, डिजिटल मीडिया जा, उहे वधीक सघारा थींदा पिया वञनि, ऐं आवाम ताईं उहा ख़बर जेका आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां पहुची ज़रूरु वञे थी, केरु उनखे रोके नथो सघे। सही। अच्छा, ही गुज़िरियल हफ़्ते जर्नलिस्ट जा काफ़ी एहतजाज बि थिया पे, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं पे, ऐं हिकु सिग्नेचर ते ज़रदारी साहिब जे खोड़ सारो जेको आहे इख़्तिलाफ़ात बि काफ़ी जर्नलिस्ट जा थिया। तव्हांजो छा चवणु आहे हिन बारे में? ॾिसो, हीउ जेको पीका एक्ट आहे उहो दरअसल हक़ीक़त में जेको आहे सहाफ़ियुनि जो आवाज़ जेको आहे घुटण जी हिकिड़ी कोशिशि आहे। उनजे पोयां केरु आहे इहे त ॾिसो न, इहो कमु आहे क़ौमी असेंबली जो। ज़रदारी साहिबु या ॿियो गवर्नर वटि हिकिड़ो शइ वेंदी आहे, उन ते साइन करणी या न करणी उहा अलॻि ॻाल्हि आहे। इहो सॼो क़ौमी असेंबली मां पास थी पोइ उते पहुतो आहे। हाणे असांजो जेको मौक़िफ़ आहे सहाफ़ियुनि जो, सहाफ़ी तंज़ीमनि जो, उहो इहो आहे त इहो जेको एक्ट आहे दरअसल जेको आहे सहाफ़त जो गलो घुटण जे बराबरि आहे। ही मीडिया जी जेका आज़ादी आहे, इज़हार जी आज़ादी आहे, उनखे बरक़रार रहणु घुरिजे। होॾां हुकूमती साइड जो मौक़िफ़ इहो आहे त हीअ जेका असां वटि सोशल मीडिया अची वई आहे, उहा शयूं जेके आहिनि अहिड़े क़िस्म जो एक्सप्लॉइट करे थी जो असांजो मुल्क, असांजी रियासत ऐं उनजे ख़िलाफ़, या कंहिंजो बि तव्हां पटको लायो, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखे केरु पुछण वारो कोन्हे। इन्हनि शयुनि खे कंहिं न कंहिं हद ताईं मुंझो ॾियण जे लाइ इहो क़ानून आंदो पियो वञे। सहाफ़ी तंज़ीमुनि ऐं सहाफ़ियुनि जो चवणु आहे त असांखे इन हवाले सां इतमाद में नाहे वरितो वियो, असांखे इतमाद में वरितो वञे हा त शायदि एतिरो रद्द अमल न अचे हा। तंहिंजे करे मां सम्झां थो त हुकूमत खे घुरिजे त सहाफ़ी जेके तंज़ीमूं आहिनि या जेके सहाफ़ी आहिनि, उन्हनि सां मिली करे पोइ जेकॾहिं इहो एक्ट आणे हा त वधीक बहितर थिए। बहितर, छो त ज़ाहिर ॿिन्ही साइड जे फ़ाइदे लाइ बि आहे। बिल्कुलु, हा। उहे जेके सहाफ़ी जेके सही रिपोर्ट पहुचाईंदा हुआ, उहे उन्हनि जी बदनामी खां बि असां बचूं पिया हिन एक्ट जे थ्रू। हुकूमत बि पंहिंजी जॻह ते सही आहे कि सहाफ़ी बि सही जॻह,
बस वही गाना सही वक्त ते सही शइ जेका आहे उहा बस नथी आहे। अच्छा जी, आखिर में प्रोग्राम के इख्तिताम की तरफ असां वधी रहा हूँ और हमेशा आपको एक एम्पावर्ड वुमेन की नज़र में लोगों ने देखा है, हमेशा आप नज़र आती हैं और वुमेन के एम्पावरमेंट पे काम भी किया आपने। जाते जाते वो तमाम औरतें जो शायद एम्पावर होना चाहती हैं लेकिन हो नहीं पाती डिफरेंट रीजंस की वजह से, क्या कहना चाहेंगे उनके लिए? मैं उन लोगों के लिए ये कहना चाहूँगी कि हौसले बुलंद रखें, मंजिल आसान हो जाती है। जो चीज़ आपने ठान ली है पहले उसका जायज़ा लें कि वो चीज़ आपके लिए, आपकी फैमिली के लिए, आपके मुआशरे के लिए बेहतर इक़दाम है तो बिल्कुल उसके ऊपर काम करें और हौसला और हिम्मत ना हारें। और बिलखुसूस मैं उन ख़वातीन के मुहाफ़िज़ों को भी ये कहूँगी, जैसे बाप, भाई, शौहर, बेटा, कि ऐसी ख़वातीन को जिनमें सलाहियत हैं, आगे बढ़ने की जुस्तजू है, उनको सपोर्ट करें क्योंकि मोस्ट इम्पॉर्टेंट होती है आपकी फैमिली की सपोर्ट। अगर आप बहुत कॉम्पिटेंट हैं, आप में बहुत सारी सलाहियतें हैं, मगर आपको अगर आपकी फैमिली की तरफ से सपोर्ट नहीं है तो वो कहीं ना कहीं वो सलाहियतें दब के घर के अंदर ख़त्म हो जाती हैं। तो उसको उजागर करने के लिए सपोर्ट करें। अच्छा, यहाँ पे एक जल्दी से एक बात जो मैं करना चाहूँगी और मैं चाहती हूँ कि उसका जल्दी से हम जवाब दे सकें। हमारी स्पेसिफिकली कोविड के बाद हमारी बहुत सारी ख़वातीन हैं जो छोटी छोटी इंडस्ट्रीज़ में जिन्होंने अपनी कायम की हैं और छोटे छोटे बिजनेस स्टार्ट किए, सक्सेसफुल है उसका सक्सेसफुल है बिल्कुल। उसको कैसे देखती हैं आप? देखिए, कहते हैं ना ज़रूरत इजाद की माँ है। हाँ। तो ज़रूरत के तहत आपने वो होम इंडस्ट्रीज शुरू की और आज माशाल्लाह से काफ़ी लेडीज़ जो हैं वो सक्सेसफुल हैं। तो ये एक नमूना अल्लाह पाक ने दिया कि आप जज्बा और जुनून रखें, मेहनत में अजमत है। और मैं उनको भी कहूँगी जो मेरे सुनने वाले भाई जो हमारे मुआशरे में सराउंडिंग में होते हैं, जैसे कि लेडीज़ बाहर निकलती हैं, तो उनको भी चाहिए कि वो बिल्कुल अपनी बहनों की तरह से, अपनी फैमिली की तरह से उन लेडीज़ को सपोर्ट करें जो बेचारी ट्रैवल कर रही हैं, जो हडल्स से गुजरती हुई माशरे में आगे आ रही हैं, तो उन्हें सपोर्ट करें। बीइंग अ मुस्लिम, हमारे इस्लाम में भी हमें ये सिखाया कि औरत को इज्जत दो। सही सही, बहुत ज़बरदस्त। चली वरी मेहरबानी तामिनी जी अगर हुजन जिला प्रोग्राम में शामिल थियण जिला प्रोग्राम में ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ रखण जिला। आख़िर में तव्हांजो गानो सां शामिल करे रहिया आहियूं, छा शामिल कंदासीं असां शबीर साहब? बिल्कुलु, मां अॼु काछे फेस्टिवल जे हवाले सां हिते वेठो आहियां। त काछे जो शाइर आहे हेरो ख़ान लगारी, उनजो ई तव्हांखे आउं सिराइकी जेको आहे कलाम ॿुधाईंदुसि। असांजे काछे में अनवर कंबराणी, अली हसन बबर, उनखां अलावा तालब लगारी ऐं हेरो ख़ान अहिड़ा शाइर आहिनि जेके इंतहाई बहितरीन शाइर ऐं सिराइकी ॿोली जा तमामु बहितरीन शाइर आहिनि। हेरो ख़ान लगारी जो तव्हांखे सिराइकी जो आइटम जेको आहे उहो ॿुधाईंदुसि। ज़बरदस्त, ठीकु आहे जी। इंशाल्लाह नाज़रीन वरी मुलाक़ात सां ॿीहर थींदी, तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़ जी। तैं जो आख्या इश्क लुका, ओ मैं इश्क लुकाई बैठा, जण त कखें विच सुहणल साईं मैं बाह दबाई बैठा, छिनड़ी छाती तह विच दिलदा, ओ खून छुपाई बैठा, खीसे विच उस्ताद बुखारी बेली खुशबू चाई बैठा, खिल खिल रोक न रोवण मैडा, ओ गड़ गड़ गोढ़े वहवे सन, नेठ निकल सन रोशन किरणे, काले बादल लहवे सन, छुटवे सन सब सूर बुखारी, बेली बाकी रहना रहवे सन।
तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन मेरे मुंह ते आ दई मैं कवें दई तू बे दई मेरे मुंह ते आ दई मैं कवें दई तू बे दई सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन मेरे मुंह ते आ दई मैं कवें दई तू बे दई सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन छल छल थक पिया तेरी उहा कारे माण्हू अखें दिन असली गदारे झल झल थक पिया तेरी उहा कारे माण्हू अखें दिन असली गदारे जिए पहाका हुंदे टाक वारी वे तेरी है यारी कॾूं अंगुल टाक हेठ जिम्मेवारी इवें तेरी है यारी सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन मेरे मुंह ते आ दई मैं कवें दई तू बे दई सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन केर करे तेरी सजादी है गोला व्याबित कम है खणाया को थोला केर करे तेरी सजादी है गोला व्याबित कम है खणाया को थोला थोला बार जमाने दा पो गए मता समझी त मो गए कुछ बार जमाने दा पो गए मता समझी त मो गए सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन मेरे मुंह ते आ दई मैं कवें दई तू बे दई सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन हेरो खान सच बाकी मुंह ते अखें दे जेॾे बि तूं वेंदई मैकू सब को ॾसे दे हेरो खान सच बाकी मुंह ते अखें दे जेॾे बि तूं वेंदई मैकू सब को ॾसे दे जेली गारी ना कूड़ मरेसी कॾहिं कोन पिरेसी जेली गारी ना कूड़ मरेसी कॾहिं कोन फिरेसी सब तेरिया खबरां वो पहुंचा पिया हिन
सब तेरिया खबरां वो पौधा पिया मेरे मुंह ते आ दई मैं दई मैं कवे दई तू दे दई मेरे मुंह ते आ दई मैं दई मैं कवे दई तू दे दई सब तेरिया खबरां वो पौधा पिया सब तेरिया खबरां वो